नाज़िन मेहर जे मालपुड़ी में गारी बिरादरी जी बिंदरनि में छेड़ो थियो आहे, जंहिंमें गोलियूं लॻण करे हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़। मालपुड़ी में गारी बिरादरी जी बदरियूं आहिनि, ॿई पाण में सोट थियनि, उन्हनि जो झेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिक ॿिए जे हथियार बंदनि गोलियूं हणी हिक नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त मेयर पुलिस इतला मिलण शर्ती मालपुड़ी वारे इलाइक़े जो घेराव करे एक जवाबदार के गिरफ्तार कर वरितो आहे। तफ़सीली तौर ते असीं ॿुधाईंदा हलूं त मेयर बाईपास ते वाक़ियो आहे माल जी पुड़ी, जिते काछी वारे इलाइक़े सां तालुक रखंदड़ आहे गारी बिरादरी, उहे हिते माल ख़रीद ऐं फ़रोख़्त करण जे लाइ उते आयल हुआ, जंहिंमें उन दौरान उन में घेरो थी पियो ऐं जंहिंजे नतीजे में जवाबदारनि फायरिंग करे ऐं पंहिंजे ई 130 वरनि जे नौजवान अब्दुल जब्बार गादी खे क़त्ल करे छॾियो आहे। अहिड़ो इतला मिलण खां पोइ DSP मेयर माशिद पीरियो उन खां अलावा सेक्शन मेयर जा पुलिस अदालत जे उहे वाक़े वारे हंधि पहुची पिया, मालपुड़ी जो घेराव कयो। उन खां पोइ हिकु जवाबदार अब्दुल नबी गाड़ी जेको आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं इहो पिण असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फायरिंग दौरान मालपुड़ी में जेके चेता माल ख़रीद करण लाइ या विक्रो करण लाइ वापारी आया, उन्हनि में भाॼ पइजी वई ऐं ख़ौफ़ हिरासत फैलिजी वियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ हंध ते मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं जेको फौती आहे उनजो लाश तालुका अस्पताल में पोस्टमार्टम लाइ पहुचायो वियो आहे, जिते हुन फौती जा वारस बि पहुची विया आहिनि। जी रियाज़, तव्हांजी महिरबानी।